हिते असां वटि कुझु 3 डायमेंशनल शेप्स यानी 3 डायमेंशनल शिकिलूं आहिनि ऐं असां वटि मुख़्तलिफ़ नाला मिलियल आहिनि। त जीअं असां वटि आहे स्क्वायर पिरामिड यानी चौकुंडो एहराम, रेक्टेंगुलर प्रिज़म यानी मुस्ततील ब्लॉक, ट्रायंगुलर प्रिज़म यानी त्रिकुंडो ब्लॉक ऐं उनखां पोइ स्फेयर यानी गोलो ऐं आख़िर में असां वटि आहे सिलेंडर, जंहिंखे सिंधीअ में सिलेंडर ई चइबो आहे। त हाणे असांखे ॻोल्हणो आहे त हिननि मां उहा कहिड़ी शिकिल कहिड़ी आहे ऐं उन्हनि जो कहिड़ो नालो आहे। त असांखे उन जा नाला लिखणा आहिनि ऐं जेके नाला मिलियल आहिनि उन नालनि सां असांखे मिलाइणो आहे उन शिकिल खे। हाणे अचो त ॾिसूं सभ खां पहिरियां त स्क्वायर पिरामिड कहिड़ो आहे। असां वटि जेको राइट साइड ते आहे मथे इहो स्क्वायर पिरामिड आहे, छाकाणि त इन जो जेको बेस आहे उहो चौकुंडो आहे ऐं स्क्वायर आहे। त असां चई सघूं था त इहा जेका शिकिल मथे मथे आहे इहा हिकु एहराम वांगुरु माना पिरामिड वांगुरु आहे ऐं उनजी जेका बेस आहे उहा स्क्वायर आहे, चौकुंडी आहे, इन करे इहो स्क्वायर पिरामिड आहे। ऐं उनखां पोइ अचो हाणे ॻोल्हियूं त रेक्टेंगुलर प्रिज़म यानी मुस्ततील ब्लॉक कहिड़ो आहे। हाणे हिननि मां हीअ जेका शिकिल राइट साइड ते हेठियां आहे तव्हां ॾिसी सघो था त इहा मुस्ततील आहे, इहा चौरस वांगुरु आहे, पर इन जी जेके ॿ कुंडूं आहिनि उहे डिघियूं आहिनि बक़ाया ॿिनि कुंडनि खां। त मतिलबु इहो हिकिड़ो मुस्ततील आहे, इहो हिकिड़ो रेक्टेंगल आहे ऐं प्रिज़म वांगुरु आहे, छाकाणि त इहो 3D में आहे ऐं इनखे 6 कुंडूं आहिनि। त मतिलबु असांजो इहो जेको राइट साइड वारी शिकिल आहे इहा असांजी रेक्टेंगुलर प्रिज़म आहे या मुस्ततील ब्लॉक आहे। हाणे उनखां पोइ अचो त असां वटि हिकिड़ी ॿी शिकिल आहे जेका आहे ट्रायंगुलर प्रिज़म यानी त्रिकुंडो ब्लॉक। हाणे हे मथियों जेका विच में आहे तव्हां ॾिसी सघो था त इन जो जेको चोटी आहे ऐं इन जी जेका बेस आहे इहे ॿई ट्रायंगुलर आहिनि यानी त्रिकुंडियूं आहिनि। त मतिलबु इहो ट्रायंगुलर प्रिज़म आहे। मां इन जे ॿिन्हिनि मथां ऐं हेठियां जेका ट्रायंगुलर बेस आहे ऐं मथां चोटी आहे उनखे मां शेड करे छॾियां थो त ज़ाहिर थी वञे त मतिलबु इहा जेका शेप आहे इहा हिकु ट्रायंगुलर प्रिज़म यानी हिकिड़ो ट्रायंगल जी सूरत में, त्रिकुंडे जी सूरत में हिकिड़ो ब्लॉक आहे जेको 3D में आहे, माना उनखे चारई पासनि ॾांहुं या टिनी पासनि ॾांहुं ॾिसी सघिजे थो। त इहो जेको असांजी विच में शेप आहे वॾी, इहा असांजी ट्रायंगुलर प्रिज़म थींदी। उनखां पोइ असांखे ॻोल्हणो आहे त स्फेयर कहिड़ो आहे। स्फेयर चइबो आहे गोल खे या जेको गोलो हुजे, जेको फुल बाल वांगुरु हुजे हिकिड़ो। त हिननि मां ॾिसो तव्हां बाल वांगुरु कहिड़ो आहे, गोलो कहिड़ो आहे। त इहो जेको आहे जेको हेठियां पियो आहे इहो हिकिड़े बाल वांगुरु हिकिड़ो गोलो आहे ऐं इनखे असां स्फेयर चवंदासीं। उनखां पोइ हाणे असां वटि सिलेंडर बचियो। सिलेंडर मतिलबु ईअं हूंदो आहे त उहो हेठियां बि गोल हूंदो आहे ऐं मथियां बि गोल हूंदो आहे ऐं विच में हुनजे हिकु हाइट हूंदी आहे, जॻह हूंदी आहे जंहिंमें का शइ रखी सघिजे थी। त इहा जेका आख़िर में असां वटि शेप बची इहा हिकु सिलेंडर नुमा तस्वीर आहे, सिलेंडर नुमा शिकिल आहे। त इन जो नालो सिलेंडर थींदो। उमेदु आहे तव्हां मुख़्तलिफ़ शयुनि जे बारे में अॼु सम्झी चुका हूंदव त उन्हनि जा कहिड़ा नाला आहिनि ऐं उहे कीअं नज़र ईंदियूं आहिनि।